सियारे जी मौसम में केतिरनि ई माण्हुनि जूं खुड़ियूं, चप ऐं आङुरियुनि जूं चोटियूं फाटण लॻंदियूं आहिनि। इन मौसम में जिस्म घणो ख़ुश्क रहंदो आहे, जंहिंजे करे माण्हू मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं क्रीमूं, लोशन ऐं सरिहं जो तेल इस्तेमाल कंदा आहिनि। खुड़ियूं ऐं चप फाटण सां न रुॻो उन्हनि में सूर रहंदो आहे, पर उन जे करे माण्हू मिटनि माइटनि ऐं दोस्तनि जी महफ़िलुनि में वञण खां बि कीॿाईंदो आहे। इन हवाले सां अॼु फाटल खुड़ियुनि ऐं चपनि लाइ हिकु अहिड़ो नुस्ख़ो आंदो आहे जेको मसइले जो शिकार माण्हुनि लाइ जादुई असर ॾेखारे सघे। गोगड़ू हिकु आम सब्ज़ी आहे जंहिं बाबति सभु कंहिंखे ख़बर हूंदी। गोगड़ूअ जा सिहत लाइ पिणु केतिरा ई फ़ाइदा आहिनि, पर अॼु असां हिते गोगड़ूअ जी क्रीम जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं, जेका फाटल खुड़ियुनि ऐं चपनि लाइ वॾी फ़ाइदेमंद आहे। गोगड़ूअ जी क्रीम ठाहिण लाइ अव्हांखे हिकु अदद गोगड़ू ऐं खीर जी थरीअ जी ज़रूरत पवंदी। 2 खां 3 चमचा खीर जी थरी खणो। हिकु अदद गोगड़ूअ खे पाणीअ में उॿारे नरम कयो। उन खां पोइ गोगड़ूअ खे खीर वारी थरीअ में विझी सही नमूने मटे पेस्ट ठाहे वठो। इहा पेस्ट कप ते मखे खुड़ियुनि ते रखी मरहम पटीअ जीअं ॿधी छॾियो। राति जे वक़्तु इहा क्रीम लॻल रहण ॾियो ऐं सुबुह जो उहा लाहे छॾियो त तव्हां जूं फाटल खुड़ियूं सही थी वेंदियूं। इन सां गॾु इहा क्रीम चपनि ते आङुरियुनि जी मदद सां बि मखे सघिजे थी, जंहिंसां फाटल चपनि जी सिहत ते वॾा फ़ाइदा पवनि। इन खां सवाइ पेरनि जी फाटल खुड़ियुनि खे सरिहं जे तेल, नारियल जे तेल, हेड ऐं तेल जी मालिश, माखीअ ऐं पाणीअ जी मालिश ऐं लीमें जी रस बि लॻाए सघिजे थी, जंहिंजा बि तमामु बहितरीन नतीजा हूंदा आहिनि। अहिड़नि मसइलनि खां बचण लाइ सियारे जी मौसम में पेरनि जी सफ़ाई सुथराई समेत जोराबनि जो इस्तेमाल बि ज़रूर कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।